भैया बड़ू का बहुत करे हाथ में कर आवाज खबरू खेर सलन के जो औलाद जवान थे कदम आप पिलास न खा मुझे भी छोरो जवान थे और कमाइन खां बरो बाकी ले किड़ा शौक से खबर ना आयल है किथे हाँ बा वरी चो त मां भी बुधा न सगी का वो छोरा अल्लाह है किथे अल्लाह दादा दुआ करो बाबू ही दे दी मदियो ने त मो पर लाश कोन तो सोलो ते ताजी सामी छोड़िया जी संगत गई त मु बात ख बाबा पेरे पोते ही तई खती जाए मेरे मां पोई बाकी जा सजी जिंदगी ता ताके पेरे पे उतने तीका कह दो अरे लान त पोए पी वडो या पुट कुछ पूछे तब कदम तो कदम बदू आए नहीं खेरा ई छोरो मुके दाज में मिलियो बाबा अबा मां दे वडी थिया तो वडो थियो ही मुके कुछ होता है थे कुछ होता है छोरा बियो को मर्ज थियो दई था ने कित आए दिन कर रात को उठा दो ना कत जी वाजन गया तो जी पीतो था अब गाल बद जी बा ये हवाला पूछन से पर माने किथे आ अम्मा गेदा माता तो भाई थी राम न तपोई अरे माने गेरा छाते मारूंगी किलो ला तो मुंह होता है ना गिला तो केरी मेरी गल अम्मा कोद की खरी गया वो लाने का कोई माने की कौन की ऐसी बिया कितना तेरा पसंद अल्लाह की ऐसी बिया कल मान लो अद का थपराया है उसे ये की तेरी लो अद का थपराई बस यो को वास्तो तो पंजो पान तो जी दाला का मुजी दाला ना दे नाले ये तो चल अल्लाह जा के था ने सुधरे लो औलाद अरे तू सुधरे दे दे भगवान बुधाए यो चई छा पियो चवा तो मुजी शादी करा है शादी करे तो उआ थी बाबू ने भागवा सालन का घर में शेर ही कौन थियो भला मुझे पुत्र तो जे में मिले कम कुत काल बुध बुधा यार गा यो चादो गनी नियर पैसो डोकड़ा आहे कोन भट किता कंदासी वाह देवा संग मु गोले जजो बुधलान त पोई जदी बाबा तू तो माथा निकल जा पंचर थी पियो ही जा रुकी था पकड़ी करी अल्लाह मानी घरी का दे ईद जो दी भाई अब गाल बुध रिश्तो किथा बोलियो सही बाबा घर में रिश्तो वेठवा चरियो छो चंदान त बस खड घर में होजे उते ही कंद पूरबा निकले अरे निभागा घर में किथा रिश्तो आयो एदी सूरी कोदा जो दिसांदो तो बस निक थदी तो निगु ठरी दो पोई छोरो सिद्धि रो आबा जदी तो जो जमण मतलब सिद्ध कयो ही न हां मा तो मा को नहीं तो आज बस मुके जरूरत है कदम में को पैदा काई छोरो सिद्धि रो जमण मतलब सिद्ध कई मुठी कढियो मोटियो दे अंदर में असल में अंदर मुझे भूत दिया मुझे क्या किया आज क्या किया दाई पे मिन थूक करे साला आज नाले निकल चे ने बाहर मौसम खराब ओनी में मी पे वदे ने ता के लाचा मी पे वसे निकते त वर नो शरे खानी मुठी के दे तो कहने के सूर्य जो मुंह दिखा तो आचन था तुझो भूत दिखा अरे जब मां मेहनत न कया तो तू किथा जमिया बाजी मेहनत कई दे सजी जागरा भी खराब कर दी शक त मुखे भी पे बोले मुंह माही ले को मेहमान कारो करे बजू आगे तो तुझी आ माथा कया माथा हुई थी हां वहां घर में बैठी थी कुंवार घर में बैठी आ बदी घर में एकड़ी मां है बियो मां क्यों तू कुंवार किथा तो केजा शादी कई तुझी मां सा मां है फसिलता क्या मतलब है हां क्या मतलब है अरे बाबू जी मां है वो वरिया सानी माता से जी तो वे तो ऐसा तो कहीं खुदा जी मां तो पैसे पक्के से कितना सदी पूतो सानी जान सदी माने करे दाद नहीं दे टपने खेचल तो करे न दाद नहीं दे तो को खेचल पूजे की थी तो को ये करे सुतो तू किथा जाए बस यो छवेल जका जो गाल करे में बुझाए
शादी ला हरू भरू तो बेजार न कर दो कर ना मुझी शादी करा न कराई दे कनन माउती कित किताई कते जुमाए सीरियो जो आजा छोरो ने भागो न जो ने भागो सब पल दिया सालो के बड़ो दुख तो मुके यो अजे के मुजा दोस्तन सब जा पी कोन तू ही भागो लाए दे अरे दोस्तन में बे हिस्सा न तो क्या चदा हो पी वालो थियो खुदा ने मादी दे रात को बचे तो ही मरे कामा वांदी दे हने वाह हूं ही कम कजो से बाबा कर मा सोच ना सोच ना मुका पगत निकल जाए वो बाबा के सोचण दे ना तो पानी खनी मुका विचार मा कदम थियो तकत मिन तकत जादू सोची वो चांद रिश्तो के का वठा वाह रे भली मुल्क में फौज अची वने तू सोच पियो हिकड़ो यार आ मुंजो वो यो कम कंदो रिश्तन वादो कर बस 4-5 पोजो वठी छे अरे तू बराजी त मां बराजी भाई पी बुत दादी अनुची का वेर है का खाइंदा माबू तू का तो 10 पियो ता ला दे तुम्हारी मोबाइल है किथे बस मदे हलो कर किता न किता अची वाला पी का मोबाइल खाई वादो कर तकत कर यार न कर न मां तकत कर तीको तो बोल रुको तीको मामा या तीको तो कया तकत कर मिन तकत वादो कर अब दे नंबर मिल दे हां हेलो आलिया अरे तो जो हेलो मुझे हेलो हेलो किदे इतने ये बात देखे तो है नहीं मुझे गदा लो लगा अब केर पियो ॻाल्हाई अदा साॻियो जाएंगे तो फोन कई समझी वञो अदा यो मुझे छोरे जिद कयो असांखे रिश्तो खपे अदा खोड़ जल्दी अच मुझा सादा मुझे साथ वने अबा यो केर पियो ॻाल्हाए अबा यो मुझो पुट घोट ॾाढो घोट भलो आहे ॿियो अञा दी थोड़ी कुंड वागे भलो आ कंदे ते दंत जी विंदे अदा हुकुम हलो बाबा असांखे रिश्तो खपे पर पहिरियां ॾिसी वासी पोइ पुट परणाईंदी बाबा घणे वारो भेण जा पुट कदे यार मोबाइल तो खपाए जा करे यार बाबा 30 वारो 50 वारो 40 वारो बाबा तू अच त सही पंहिंजो तू दी त शिकिल ॾिसूं हलो ठीकु आहे बाबा ठीकु आहे तकत यार वादो कदे जाने इते तो गनी वादो दुकान खोलियो वेठो हां यो कम भलो कदो छरन जे ला आसानी चला पंहिंजो होदे बस दुकान दा कायो हलो रुको ॾिसण से राज में तू कर चला इश्तिहार जी भी जरूरत ना है चला दादी देर की त अचे जो बाबा तू बस सफा बिला में तो वनी अस्सलाम वालेकुम आयो यो मां चली है बिस्मिल्लाह हुकुम कर बाबा आए न छोकरे बस मजे कम जी मरगला है सुजुकी है मोटरसाइकिल है साइकिल है आई गदे गादे जे हिसाब सां आहे चादो कर चादो कपाई चादो कुटी तो कपाई बाबा एड़े लाइन जो है न ता हुकुम कर बस बाबा जी कोरत वक्त में तो गालाई कोरत वक्त बात बंद कर बाबा या मरगला जी इंजन वेठला या नहीं बदला बाबा यू डायरेक्टर डायरेक्टर तमना 700 किलोमीटर हलनो हुकुम कयो बस गाल खत्म असां पहिरियां पोइ वठंदासीं मीटर चेक कंदासीं भले मीटर छो चेक कयो हुकुम कयो मीटर तेल सां पंहिंजो आहे असां पाणे विछंदासीं तशरीफ कया गलिए ते वादो कर तकत कर वादो हाज़िर करे वादो यार मिनटन में कम मतान में दोस्त भला थी बाबा दादा दोस्त भला केरियो होई था माता तो कहीं चाहे तो जवाब ही ना जन्न बता बाबा हाज़िर हुकुम कयो ये दोस्त जने कोन जी चेली भजी बाबा हुकुम कयो हिकिड़ो मिंट तव्हां त शादी कई तव्हां छोकिरो थो करे बस ॿई राज़ी थींदा केड़ो तव्हां त कई तव्हां छोकिरो थो करे मूंखे ओतिरो ॿुधायो मां तो तुझो कारो मुंह कयां तव्हां छोकिरो तव्हांजो पीउ आहे छा जो पिया अपो पर मां आज में मिलियो आहियां उम्र में वॾो आहियां न्याणी तो तूं न ॻाल्हाए तुंहिंजो पीउ ॻाल्हाए बाबू ॻाल्हाए हलिया बाबा तूं ॻाल्हाए हाँ मॉडल केड़ो आ मॉडल 385 असां चेचिस न बस कोन था पूछूं मॉडल था पूछूं मॉडल आते 14 मॉडल 000 पॉइंट नहीं पॉइंट तो वीआईपी 00 पॉइंट पेट्रोल पंप ते बड़ा मुंशी ही जा 00 पॉइंट
मोबिल घणो त कान थी खाए न न न न कुछ भी न रगो रवा करनी जरूरत है चू 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 रुको पैर रखने दी हां 0 मीटर अरे यार मोबिल न वजो दादी पंहिंजी इंच दी सादे सादे पेरा ताका अदा तू घट गला तुझो पी गलाइन त मामा त गलाया मूंखे पोलियो मां पी मां तेरी शादी मां तो कया मां गलाई बाबा एरी तक के मां हलाइंदो तो पिणे हलाइंदो अरे हो आहे पर तू मार से कर लुट मां त क्या मां गलाई थी यार कमाल केड़ो तो छोकरो खबर काने छोरो जिद्दी रो जमाल ना है जमाल वो मां वनी तो राज वो बाबा ये गाल के बैठो यार छना बैठो लाई बेंच में कम करना छदी ये न कदे काम के ब्या करना ता आज मथो कया मुजा छदी इन के तो छदी ने आजू बाजू चाहे छदी ने आजू बाजू अरे पिणे एडे पति आजू बाजू जूस पति कढिया ताजो बाबा बाबा तू खणी पो कया फिलहाल मुखे झटको बाबा गाल करे बैठो जत को कदा वने पूरो दे न माई दी डांस दे बाबा ना उते पीड़ीअ में मुखे कुछ छदी या बोतल तो खोली चाचा छना वट गाल के बाबा तुम असान रिश्ता खोड़ में वनी असां खोड़ आहियूं भाई हां छा दींदे गाल करे पैसा बुधा धक्के में ॻाल्हाईंदे खुलिया ॻाल्हाईंदे 1 लाख रुपया मुझे ये कदे मां तो बुझा दो 1 लाख रुपया 5000 रुपया एडवांस 500 रुपया बाद अते ओ तो बाद जमे मामू पैसा खले या ब्याज बिया गाला किलर पैसा हमके पूरा दियो तुम्हारी तो जा अरे पूरा कितना दी दाजे दा पाद पिन हुए दा याद वधी का पिणे गाला तू ना गाला विच में तू ना गाला तू तो छोरी मारी भागी यार छोरी कखे में कुंटू वणी पसंद आज जान कयो विंदी ओ दफा पसंद ते छोरी पोड़ने ते हेरेला अरे छापा चो भई अगर गाल करे तो बाबा अब्बा सामान दी दे न्याणिया चेक करण जी गाल करे तो छोरी में चेती कुछ अथस यही अदा अदा छोकरे ॻाल्हाए छॾियो बसि हलो ठीक है 5000 रुपया एडवांस बाद जमे तू पंहिंजा 500 पैसा खण ये वाइदो भाई करो सॼी ज़िंदगी मिटी कंदी आहिनि चरिया सॼी ज़िंदगी बाद 500 वधंदो हो तू वाइदो कर तू ही मुंहिंजो वाइदो आहे ठीक बाद जमी वञे मूंखे थुका यो मुके लो उहो कमु थी वेंदो उहो मूंखे ख़बर आहे कीअं कंदो आहे ठीक है अल्लाह तो ख़ुशि न कंदो बाबा पारा थवे बसि फिकर न कर भला मोकलाया मोकिला मुझे दिया खा मोकिला दादी मां पई केरी पहिरीं शादी अथसि मिटड़ी चाहिए चंगी नहीं ना थी वने आखते आप ओ मुझे अति हो अरे यार जान छदी ईमान खराब करे छदी पूरी जन में मां बस मदी कोन भैया आई बता बस मन घणी बाबी न कर बस बाबा और एक न कर जो मैंने ओ छोरी तकलीफ़ जने पिणे के पई दे इनके उन्हीं के वो दी दिथल बाबा छदी ये न करे इहो भजो या हुआ शेंदा है तू थोड़ो पासे ते थी मां ने ॻाल्हाए तो मुझे समझाए तू चाय वठी आ चाय वठी चला अरे चाय वठी तू वने इनो वने ओ सकदंत मां वनी मुझे ला सोपारी वठी आ सोपारी कोन रे बाकी सोपारो भाई न यो अल्लाह अरे पी समझी ली जाई खुश न थी वो तो मुखे खबर आ केड़ो जिंदा रहंदो हां एक दिन में मारे छदी दिए से एदी दान ताई तो लो हवा दा उजवान बाबा अबे चाय वठी आने दे वठी जा चाय वठी ये बुध थोड़ो बचा जा गिरे भी तो ला रखा ये बुध छोरो डाढो बलियो वठास छदी इनके दे यो बंदो बुध दे जो ओ बेगे तंजी थुक बाबा मुझी बुध तो अब्बा मां भला चाय पानी पी तो अचा ना मैं छदी तो ये लो बिसी नहीं मांग रहे तो ख्याल के दे समझी पता वो बगदा कदी जाई बखरे जमा हुन के रत्ती कान छदी दस सजो चूसी नहीं सांस रख समझी तुझो पी आ तुझी मर गया
तू घट को नहीं उहा त पोइ ख़बर पवंदी जी माने तेरी मरी वई छो मां खणी ॾींहुं कांटो फिट कुछ है कर कुतिया पुट नहीं तू जे कोई नु के ये करे कर चाय कौन है कुत्ती त ता मुझे कौन है जितां थका निकितो आहे उहो मूंखे चांहि ॾियो आजा सका तू जो यो टाके न जरो पियो मक्ते लाश न ठोके फिरा जा पुट सा मुफ्त में डाइन वर मुखे शरी के तलाक दे हल तलाक ता मुंहिंजे खीसे में पई आहे कढी जाए चल अञा चल कुझु हाथ कर गया हां अञा कुझु ओ घर आदि आओ खरा इन सरे घट मुखे कयो हो कंफ्यूज तरी घट कयो चल माडे से मुंह में मल्ला पैर में पिसनी शिकिल त हिन जी आहे फुलोन जी पुराणे ज़माने जो माण्हू आहे अरे बाबा शिकिल सां थोरी बदल सॼो कमु बटन ते आहे तू पाछे पी के सामो वने थी मत पैसा भरिया तूं अरे मुझे पी का वठो मां खाजी न करिया तो पुट कर गोरी बाबा छाजे पी का तुंहिंजे का वठूं बाबा हिते जी असां ख्वारी कई आहे सुत सही हाणे जेसीं ताईं बीच न पुतंदो ज़मीन खोतरी था पई बाबा मां वञी कोटे छॾंदो चा ओ बाबा पी मां ॻाल्हि ॿुध हिन एतिरो ठीकु कयो न हाणे वधे आहियूं अॻियो ई सभु तुंहिंजो पुठियो हुजो छरियो मुखे अलाए कीअं था छॾियूं पैसा भरिया था सही तहां मुझे छॾी खेॾियूं बनी करी मां चवां मां तोखे पुटु हिकु त छो मां मरी वेंदी सां त केड़े कम अची नंबरनि खां असां छॾियूं वई न ॾिस न ॾिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तो तोप न कई त मूंखे थुक आहे पर अबा मां चांहि पी चांहि पी आहे हा पोइ वरी त मां थोरो ॾिसां भला ट्राए कयां दुआ कजां पहिरीं सम्झ त जबल ॾाइरो आहे माशाअल्लाह टिकी रोड चाचा छॾीसि चाचा चाचा न चोला न त पवई चाचा न चईसि पी चवीसि बाबा इहो ॿुध जी इहो घणी शादी थियनि अथई छा मतलब तुंहिंजो मां 0 मीटर आहियां 0 मीटर किथे तो हली ॾेखारियां हे तुंहिंजी नंबर प्लेट ई कोन्हे लॻंदी छा आहे नंबर प्लेट नंबर प्लेट लिखंदो आहे 0000 ठुसे छा आहे न त मुंहिंजे साम्हूं ठुस जूं ॻाल्हियूं 00 ठुस न लॻंदो हितां थाणे ते वञे सॼी राति पुलिस वारा तेल खटंदा तंहिंजे करे नंबर लाज़मी आहे हणाया थी न हाणे मां हणंदुसि तुंहिंजो मालिक मां हदाया थी छा थी हलायां जनाब दे अला छॾ ईअं करे सॼो कमु बटन ते थी वेंदो भाई मुंहिंजे वेझो न अच रबर पियल आहे मथां खिले में ॿुतिजी वञी सोनी जी मूंखे डांस में दी थई ई डांस में थी अथई कॾहिं ते का डांस हिनखे परे करे ही छा पहिरीं यादि आई थले छा आहे लकी तो न चंपो लकी दस न हा इहो थोरो अलाए अलाए माई खे फ़क़ीर थियो आहे कजूं वादो कर परे करे अदा हे वत अदा हे वती परे कर कम ॾाढो ख़राब थी